दुनिया में शायद ही को अहिड़ो माण्हू हूंदो जेको ख़ूबसूरत नज़र न अचणु चाहींदो हुजे। सिहत जी ॻाल्हि कजे त पंहिंजी सिहत जी त सभु कंहिंखे परवाह हूंदी आहे। तंहिं हूंदे बि कुझु अहिड़ा सुस्त माण्हू ज़रूर हूंदा आहिनि जेकी घणी महिनत या खपे जे करे ख़ूबसूरती तोड़े सिहत जो एतिरो ध्यानु नाहिनि रखंदा जेतिरो खेनि रखणु घुर्जे। अहिड़े सुस्त माण्हुनि लाइ अॼु असां हिकु अहिड़ो त बहितरीनु नुस्ख़ो आंदो आहे जंहिंमें न घणी महिनत लॻंदी न को पैसो। वॾी ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त इहो हिकु ई वक़्तु ख़ूबसूरती तोड़े सिहत ॿिन्ही लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। इन सां गॾु सुघड़ औरतुनि तोड़े मर्दनि जेके ख़ूबसूरत ऐं सिहतमंद रहण लाइ घरेलू नुस्ख़ा ॻोल्हींदा रहनि था लाइ बि इहो कंहिं नेमत खां घटि नाहे। इन जी ज़रूरत नाहे। पाणी पीअण जा फ़ाइदा बि हर कंहिंखे ख़बर आहे, पर छा तव्हां कॾहिं पाण पाणी ठाहे पीतो आहे? या तव्हांखे ख़बर आहे त हिकु अहिड़ो पाणी बि आहे जेको केरु बि ठाहे सघे थो ऐं उन जा ख़ूबसूरती तोड़े सिहत लाइ तमामु घणा फ़ाइदा। इहो पाणी आबे हयात त नाहे, पर अहिड़ियूं ख़ासियतूं हुजण करे उनखे आबे शफ़ा चइजे त ग़लति न हूंदो। तव्हांखे इहा त ख़बर आहे त कुदरत मुख़्तलिफ़ सब्जियुनि, ॿूटनि, मेवनि ऐं जड़ी ॿूटियुनि में इंसान लाइ तमामु घणा फ़ाइदा रखिया आहिनि। उन्हनि मां कुझु वरी अहिड़ियूं शयूं बि आहिनि जंहिंजा फ़ाइदा एतिरा त घणा आहिनि जो उन्हनि खे मौत खां सवाइ हर बीमारीअ खां बचाईंदड़ करार ॾिनो वियो आहे, जहिड़ो कलवंजीअ जो ॿिज। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ी ऐं केतिरी शयुनि मां अहिड़ो पाणी ठाहिजे जो तव्हांजी ख़ूबसूरती तोड़े सिहत लाइ फ़ाइदेमंद साबित थिए। सभ खां पहिरियों तव्हां हिकु जग पाणीअ जो भरियो। उन पाणीअ में हिकु चमचो कलवंजीअ जे ॿिज जो विझो, हिकु चमचो हुरॿे जे ॿिज जो, हिकु अदद खीरो, हिकु अदद लीमो, हिकु मूड़ी फूदने जी, थोरे मिक़दार में सावा धाणा ऐं 1.5 इंच ताईं सुंड जो टुकड़ो विझो। हाणे इहो पाणीअ जो जग सॼी राति कंहिं साफ़ जाइ ते ढके रखी छॾियो ऐं सुबुह थियण सां इहो पाणी पीअण शुरू कयो। जंहिं वक़्तु बि तव्हांखे उञ लॻे इहो पाणी ई इस्तेमालु कयो। इनखे थधे करण बदिरां हल्को गरम ई इस्तेमालु कजे त वधीक बहितर रहंदो। थोरे ई ॾींहंनि में इन पाणीअ जो इस्तेमालु तव्हांजे जिस्म में साह ॿूसाटिजण, गुर्दनि, फिफड़नि ऐं रत जे मसइलनि, मुख़्तलिफ़ जिस्मानी कमज़ोरियुनि, दिमाग़ जी कमज़ोरी ऐं ॿियनि मसइलनि खां महफ़ूज़ बणाईंदो। इन सां गॾु इहो पाणी तव्हांजे चहिरे में कुदरती ख़ूबसूरती ऐं रौनक आणण जो बि बहितरीनु ज़रियो बणिबो। तव्हांजो चहिरो बिल्कुलु साफ़ सुथरो बणिजी वेंदो, हर क़िस्म जा दाग धब्बा ख़तम थी वेंदा ऐं तव्हांजे चहिरे तां वधंदड़ उमिरि जा असर बि घटि थियण लॻंदा। इन पाणीअ में मल्टीविटामिन्स ख़ासियतूं मौजूदु आहिनि जेके तव्हांजी गॾियल सिहत ऐं जिस्म लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। इन पाणीअ जे इस्तेमाल सां फैटी लिवर, जिस्मानी सोज ऐं हथनि पेरनि जी गर्मी, मादे, जिगर ऐं पेट जी गर्मी बि ख़तम थी वेंदी आहे। इहो पाणी तव्हांजे मेटाबॉलिज़म निज़ाम, हाज़मे ऐं मादे खे बहितर बणाईंदो आहे, जंहिंजे करे तव्हां हिकु या ॿ न पर सवें बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघो था। एतिरो सवलो ऐं घरेलू पाणी हुअण बावजूदि बि केरु उनखे इस्तेमालु न करे ऐं फ़ाइदा न वठे त इहा उनजी बदनसीबी चइबी, जंहिंमें कंहिं ॿिए जो को बि ॾोह नथो थी सघे। 40 ॾींहंनि ताईं लगातार इहो पाणी पीअण सां ईंदड़ 40 सालनि ताईं जे मुख़्तलिफ़ मसइलनि खां महफ़ूज़ रही सघिजे थो।